घोटकी शहर बाज़ारुनि रोडनि चौकनि ऐं चौराहनि ते हद दख़लियूं वधी वयूं। शहरियुनि जो पैदल हलण बि मुश्किल बणिजी वियो आहे, जंहिंजो चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ाक ख़ान धारी जो नोटिस वठंदे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी कमर जमा इंढड़ फोकल पर्सन सिकंदर अली लाखो खे शहर जो दौरे करे गैर क़ानूनी हद दख़लियूं हटाइण जी हिदायत कई आहे। जंहिं बाद चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर जमा इंढड़ फोकल पर्सन सिकंदर अली लाखो, असदुल्ला लाखो, इंक्रोचमेंट इंचार्ज आगा कुर्बान पठाण शहर के मुख्तलिफ़ इलाइक़नि शाही बाज़ार, कचहरी रोड, मिज़ाइल चौक, स्टेशन रोड, कादरपुर रोड ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो करे दुकानदारनि खे हिदायत कई त हू गैर क़ानूनी हद दख़लियुनि खां पासो कनि ऐं पंहिंजो सामान पंहिंजे दुकान जी हद अंदरि रखनि। इन मौक़े ते चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी कमर जमा इंढड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो जी हिदायतुनि ते अॼु शहर जो पैदल दौरो कयो आहे, जंहिंमें दुकानदारनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त गैर क़ानूनी हद दख़लियुनि खां पासो कनि। ॿी सूरत में संदन सामान ज़ब्त करे संदन ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी, जंहिंखे बि फुटपाथनि ऐं रोडनि ते कब्ज़ा करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन चयो त इंक्रोचमेंट जे अमले खे हिदायत कई वई आहे त हू रोज़ाना जी बुनियाद ते गैर क़ानूनी हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कनि, न त जीअं शहरियुनि खे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलातुनि खे मुंहुं न ॾियणो पवे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।